सिंध हाई कोर्ट में इस्लाम क़बूल करे पसंद जो परणो कंदड़ नीगरी आरज़ू फातिमा के शेल्टर होम मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त मर्ज़ी सां इस्लाम क़बूल कयो आहे, मुड़ुस सां गॾु वञणु चाहियां थी। सिंध हाई कोर्ट में इस्लाम क़बूल करे पसंद जो परणो कंदड़ मसीह नीगरी आरज़ू फातिमा केस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान नीगरी आरज़ू खे अदालत में पेश कयो वियो। ॿुधणी दौरान अदालत में नीगर जी उमिरि तयन करण जे लाइ जोड़ियल 5 रुकनी मेडिकल बोर्ड पंहिंजी रिपोर्ट पेश कई, जंहिं में आरज़ू जी ॼमार खे 14-15 साल हुजण जी तस्दीक कई वई। ॿुधणी दौरान नीगरी माइटनि सां गॾु वञण खां ख़ुदि जवाबु ॾेई छॾियो। जज जे साम्हूं रोईंदी मुड़ुस सां गॾु वञण जो इसरार कयो। अदालत नीगरी आरज़ू फातिमा मौक़िफ़ इख़्तियार कयो त हिन मर्ज़ी सां इस्लाम क़बूल कयो आहे ऐं पंहिंजे मुड़ुस सां गॾु वञणु चाहे थी। अदालत मेडिकल बोर्ड जे आधार ते आरज़ू फातिमा खे शेल्टर होम मोकिलण जो हुकुम ॾिनो ऐं ॿुधणी 23 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। अदालत जांच ऑफिसर खे हुकुम ॾिनो त केस में चाइल्ड मैरिज एक्ट तहत अमल कयो वञे ऐं आरज़ू जंहिंसां मिलणु चाहे उन सां ई मुलाक़ात कराई वञे।